ऐवान सदर इस्लामाबाद में योम आज़ादी की मुख्य तकरीब मुनक़द कई वई। सदर आरिफ अलवी क़ौमी झंडो फ़ड़कायो। सदर चयो आहे त मुल्क ठाहिण खां पोइ केतिरनि ई चैलेंजिस खे मुंहुं ॾिनो। पाकिस्तान दुनिया खे सेखारियो त दहशतगर्दी जो मुक़ाबिलो कीअं कयो वेंदो आहे। पाकिस्तान भारतीय जारहियत जे जवाब में अमन जो पैगाम ॾिनो। पाकिस्तान मईशत बहितर करे त उम्मत मुसलमा जी क़यादत करे सघे थो। सदर डॉक्टर आरिफ अलवी पारां ऐवान सदर इस्लामाबाद में जश्न आज़ादी जी मुख्य तकरीब में पाकिस्तानी झंडो फड़कायो। हुन मौक़े ते सदर ममलिकत चयो त पाकिस्तान ठाहिण लाइ असांजे बुज़ुर्गनि वरियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं। मुल्क ठाहिण खां पोइ बि केतिरनि ई चैलेंजिस खे मुंहुं ॾिनो। हुन चयो त पाकिस्तान दहशतगर्दी ख़िलाफ़ कामयाब जंग विढ़ी। कोरोना ख़िलाफ़ असांजी मुस्बत पॉलिसी खे दुनिया साराहे पई। सदर आरिफ अलवी चयो त असां हमेशह भारतीय अगराइन जो बि जवाब अमुन सां ॾिनो आहे। असांजी मुल्क अफ़गान मुहाजिरनि खे बि पनाह ॾिनी। हुन चयो त वज़ीर आज़म खे ग़रीब अवाम जो अहसास आहे। करप्शन ख़िलाफ़ असांजी जदोजहद जारी रहंदी। पाकिस्तान मईशत बहितर करे त उम्मत मुसलमान जी क़यादत करे सघे थो।